ख़ुदा जाने थो माण्हू घणो ॻाल्हाईंदा आहिनि। मां कंहिंखे मुंहिंजा सभु उहे बि ॿार आहिनि जे मुंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा बि मुंहिंजा ॿार आहिनि, जे असांखे घटि वधि ॻाल्हाईंदा बि मुंहिंजा ॿार आहिनि। के फेसबुक ते अदीब आहिनि, अलाह उन्हनि खे ख़ुदा उन्हनि जी रोज़ी भला मूंखे ॻाल्हाइण में उन्हनि खे रोज़ी मिले थी, अलाह ख़ुशि। मां मिसाल हिकिड़ो ॾियांव थो, असां किथे वेठासीं त हुन चयो साईं हिकिड़ो चांडियो वज़ीर थींदो। असीं 6 ॼणा MP हुआसीं, 7 हाजी रसूल बख़्श ख़ान वेठो आहे, धीअरो जाॻंदो आहे, पुछिजो। मां वेठो हुउसि, मां दिलि में ख़ुशि थियुसि, इहा पुराणी कोई गवर्नमेंट जी ॻाल्हि त मां ख़ुशि थी वियुसि। मां चयो यार अधो मुंहिंजो नालो वठंदो, हाणे भाउ आहियां, भला मां एडवाइज़र थी ईंदुसि, वज़ीर थी ईंदुसि। तो सरदार खान मांखे चयो त हाजी रसूल बख़्श तूं न थी। इहा सरदार खान जी ज़रूरत हुई। शुरूआत में थोरो मां बि ॾुखारो थियुसि, यार मां थी करे आवां भाउ सां। त मूंखे चई बुरान ज़मीन कंध हेठि कंदे त हीअ ज़मीन आहे, हिते खुटी पवंदी नज़र, कंध मथे करे ॾिसंदे डिघी पंध आहे, डिघी मंज़िल आहे। इहा हुनजी सोच आहे, हुनजी डिघी मंज़िल आहे, हुनजी डिघी सोच आहे। ॿुधर जो ख़ैर ख्वाह आहे, सॼे जग जहाज़ जो ख़ैर। हिकिड़ो भाउ कोई त उथी चवे कंहिं सरदार खान कंहिंजी भई मां विड़ायो, हमेशह अमुन जी ॻाल्हि आहे। माण्हू के मुफ़ाद परस्त हूंदा आहिनि, के पंहिंजे फ़र्क़ ते ॻाल्हाईंदा आहिनि, पर असां पंहिंजे तुख़्म ते ॻाल्हाईंदासीं। असांखे पंहिंजी क़ौम ते फ़ख़ुरु आहे, असांखे पंहिंजी चांडियुनि ते फ़ख़ुरु आहे। अलाह कंदो अन जो मोह जंड सां आहे, चांडियो आसमान ते ॾींदो कोई IG थींदो,